बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज दुरानी चयो आहे त सिंध जा हक़ सिंध खां को बि नथो खसे सघे। जेकॾहिं ज़्यादती कई वई त हर मुहाज़ ते क़ानूनी जंग ऐं एहतजाज कंदासीं। सियासत में कुछ ॻाल्हियूं अहिड़ियूं बि आहिनि जिन में का बि हक़ीक़त नाहे हूंदी। सियासतदान हिक ॿिए जी साख मुतासिर करण लाइ अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, पर ताक़त जो सरचश्मो अवाम ई आहे। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में मुख़्तलिफ़ हंधनि ते ताज़ियतूं करण बाद मीडिया सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त वफ़ाक़ी सरकार जी नाअहली सबबि मुल्क में महांगाई, ग़रीब ऐं पोरियत तबिके जी चेल चिबी करे छॾी आहे। सियासी इंतकाम जो सबूत मां अव्हां जे अॻियां वेठो आहियां। असां हर इंतकाम सहंदासीं, पर क़यादत पारां ॿुधायल हक़ सच जी राह नथा छॾे सघूं। हर मुश्किल खे मुंहुं ॾियणु ॼाणींदा आहियूं। मुबारकपुर वेझो कारें जो जिरगो, नौजवान कारो करार, 1,20,000 ॾंड समेत चट्टी में संग ॾियण जो हुकुम। ॻोठ गोदूशर में मुक़दम जान मोहम्मद शर नौजवान इलाही बख्श शर ऐं मजीद शर विच में कारें जो जिरगो कंदे इलाही बख्श शर खे कारो करार ॾींदे 1,20,000 ॾंड ऐं 4 सालनि जी नींगरी जो संग चट्टी तौरु ॾेई छॾियो ऐं कारी करार ॾिनल धुर खे पाबंद बणायो वियो त न्याणी चट्टी तौरु ॾियण जी ख़बर मीडिया ॾो ज़ाहिर कई वई त चट्टी ॿीणी कई वेंदी। तालका अस्पताल ठुल में कवरेज दौरान प्रेस क्लब ठुल जे सदर सरमद कंडराणी मथां कंडराणी बिरादरी जे माण्हुनि जो हमलो। लठियूं लॻण सबबि रतो रत कंडराणी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में कारें तकरार तां थियल झेड़े में कवरेज करण लाइ सरमद कंडराणी अस्पताल पहुतो त अली गौर कंडराणी जी धुर पारां कातिलाणो हमलो कयो वियो, जंहिंमें सरमद कंडराणी ज़ख़्मी थी पियो। वाक़े जी इतला ते ठुल जा साफ़ी तालका अस्पताल पहुची विया। पुलिस हमलो कंदड़ 6 जवाबदारनि खे गिरफ़्तार करे लॉकअप करे छॾियो। सहाफ़ियुनि पारां प्रेस क्लब ठुल जे सदर मथां हमलो कंदड़ समूरा जवाबदार गिरफ़्तार करण जी घुर। कड़ियसन वेझो ॻोठ बोदलो भट्टी में भट्टी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में ज़मीन जी मालिकीअ तां झेड़ो। लठियूं लॻण सबबि ॿिन्ही धुरियुनि जा 5 ॼणा ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि में लियाकत भट्टी, अब्दुल रहमान भट्टी ऐं अब्दुल रशीद भट्टी शामिल। पुलिस ज़ख़्मियुनि खे लेटर ॾेई अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। ताजोदेरो थाणे जी हद ॻोठ फ़कीर मोहम्मद खोसो में चोर जे दाख़िल थियण ते घर धणी सुजाग थी पिया। ठुलवासी मुबैना चोर न्याज़ अली उर्फ न्याज़ू निंदवाणी खे पकड़े पुलिस हवाले करे छॾियो। पुलिस मूजिब चोर फ़कीर मोहम्मद खोसो जे घर में चोरी करे रहियो हो त पकड़जी पियो। फ्रांसीसी सदर ख़िलाफ़ आशिक़ाने रसूल रोडनि ते निकिरी आया। मुसलमान मुल्कनि खां फ्रांस सां सिफ़ारती ताल्लुक़ फौरी तौरु ख़त्म करण जो मुतालबो। फ्रांसीसी सदर पारां सरदार अंबिया जी शान में गुस्ताख़ी करण ख़िलाफ़ सखर हाई कोर्ट जे वकीलनि पारां अली मोहम्मद मलाणो, शमसुद्दीन राजपर, ज़ुल्फ़कार मलाणो, राहिब अली मलाणो, नईं पीरज़ादो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज कयो वियो। वकील बिरादरी जो चवणो हो त फ्रांस में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जा ख़ाका छापे आलमी दहशतगर्दी कई वई आहे, जंहिंजो OIC खे नोटिस वठणु घुर्जे। बाहू खोसो में फ्रांसीसी सदर पारां नबी करीम जी शान में गुस्ताखाना ख़ाकनि ख़िलाफ़ JUI जे सॾ ते एहतजाजी रैली, मुज़ाहिरो ऐं धरणो। JUI कारकुननि न्याज़ बंगलाणी ऐं अल्लामा मंज़ूर तूफ़ानी जी अॻवानी में जामा मस्जिद खां एहतजाजी रैली कढी, शहीद सैफ चौक वटि धरणो हणी रोड ब्लॉक करे छॾियो, जिते फ्रांस जे सदर जे पुतले खे बाहि ॾिनी वई। जम्मू कश्मीर में भारतीय सरकार जे ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़ केतिरनि ई शहरनि में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु कारो ॾींहुं मल्हायो वियो। शिकारपुर में डेप्यूटी कमिश्नर शिकारपुर काशिफ नबी खोड़ो, ADC 1 अली रज़ा अंसारी ऐं ॿियनि जी अॻवानी में जहाज़ चौक खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में रेवेन्यू, तालीम, एंटी करप्शन, पुलिस, सिहत, इतलात ऐं सोशल वेलफेयर खाते जे मुलाज़िमनि समेत आम शहरनि वॾे अंग में शिरकत कई। मटियारी में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर डॉक्टर यार मोहम्मद खोसो जी अॻवानी में तालका अस्पताल खां प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में डॉक्टर नज़ीर मलाह, डॉक्टर इम्तियाज़ काका, रफ़ीक जमाली समेत सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि ऐं अवाम वॾे अंग में शिरकत कई। हाल में कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु मुख़्तियारकार नसरुल्लाह चावड़ो जी अॻवानी में मुख़्तियारकार ऑफिस खां दरगाह सरवर नोह ताईं एहतजाजी रैली कढी वई, जंहिंमें सिहत, रेवेन्यू ऐं तालीम खाते जे मुलाज़िमनि समेत शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। बलूचिस्तान जे इलाइक़े सोबतपुर में सिविल सोसाइटी ऐं शहरियुनि पारां मोदी सरकार ख़िलाफ़ डेप्यूटी कमिश्नर सोबतपुर बीबरक खान काकड़ जी अॻवानी में DC ऑफिस खां रैली कढी वई, जंहिंमें ज़िले जे समूरे सरकारी खातनि जे मुलाज़िमनि शिरकत कई ऐं मोदी सरकार ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ठठो में बाशऊर कमेटी ऐं सिविल सोसाइटी पारां कश्मीरियुनि सां इज़हार यकजहती तौरु सिविल अस्पताल खां अवामी प्रेस क्लब ताईं जावेद लतीफ़ मेमण, मोहम्मद कासिम भट्टी ऐं मुदस्सिर खंभाटी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी वई ऐं मोदी सरकार ख़िलाफ़ छिती नारेबाज़ी कई वई। डेरा अलायर में कश्मीरियुनि सां यकजहती तौरु डेप्यूटी कमिश्नर अब्दुल रज़ाक खजक जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में सिविल सोसाइटी, शहरियुनि, वापारियुनि, उस्तादनि, ऑफिसर्स ऐं स्कूली शागिर्दनि वॾी तादाद में शिरकत कई। खैरपुर ज़िले इंतज़ामिया कश्मीर सां इज़हार यकजहती तौरु कारो ॾींहुं मल्हाईंदे सिविक सेंटर खां ADC ज़फ़र अब्बास अब्बासी, ADC 1 सफ़दर अली मीरानी, मुख़्तियारकार अब्दुल शकूर सोलंगी, MS सिविल अस्पताल खैरपुर डॉक्टर कलीमुल्लाह मेमण ऐं ॿियनि जी अॻवानी में रैली कढी वई। रैली में रोटरी क्लब, सिविल सोसाइटी, नाज़ हाई स्कूल, कॉम्प्रिहेंसिव स्कूल के शागिर्दनि खैरपुर के शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। तहरकी में क़ौमी शाहराह ते ट्रॉलर जो मोटरसाइकिल के टक्कर,
एक जणो फौत, बियो सख्त जख्मी। डहर की भरसा कौमी शाहराह ते शुगर मिल वटि तेज़ रफ्तार ट्रॉलर जो टक्कर लगण सबब मोटरसाइकिल सवार जाम मेहराब खान समेजो जो 13 वरनि जो नीगर अली रज़ा समेजो थॾे ते ई फौत थी वियो, जॾहिं त 18 वरनि जो नौजवान वकार समेजो सख्त जख्मी थी पियो। वाक़े बाद ट्रॉलर ड्राइवर फरार थी वियो। पुलिस ज़ख्मी फौती खे उबाड़ो तालका अस्पताल मुंतकिल कयो। बख्शापुर भरसा गोठ अली अकबर भुट्टो में गैस्ट्रो विघे मासूम बालो फौत। 1.5 वरनि जे नींगर बाबर भुट्टो जे वारिसनि मूजिब नींगर जी तबियत ख़राब थी वई त खेसि फौरी तौर अस्पताल खणाए आयासीं, जिते डॉक्टर न हुअण सबब असांजो बालो फौत थी वियो। ड्यूटी डॉक्टर ख़िलाफ़ कार्रवाई करे इंसाफ़ फराहम कयो वञे। आमदनी का वधीक असासन वारे केस में हिन भेरे भी खुर्शीद शाह ते फ़र्द जुर्म लागू न थी सघियो। मुख़्तसिर कार्रवाई बाद ॿुधणी 3 नवंबर ताईं मुलतवी। इन मौक़े ते MNA खुर्शीद शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुस्ताखाना खाका ठाहिण पूरे मुस्लिम मुल्कनि लाइ अफ़सोस जो अमल आहे। फ्रांस जो अहिड़ो अमल नाक़ाबिले बर्दाश्त आहे। अहिड़ा खाका ठाहे दुनिया में मुसलमाननि खे कमज़ोर करण जी साज़िश कई पई वञे। हुन चयो त मरियम नवाज़ जी जनवरी ताईं हुकूमत वञण वारी अॻकथी ते कुझु बि नथो चई सघां, पर ॿुधाइण वारा ॿुधाए छॾींदा आहिनि। मटियारी वासी खंभियल नौजवान 39 महीननि बाद घर वापसि पहुची वियो। 39 महीना अॻु कराची जे घगर फाटक वारे इलाइक़े मां खंभिजी वियल ॻोठ रशीद ट्रगड़ वासी शागिर्द नौजवान गुलशेर ट्रगड़ राति देर सां पाण मुरादो घर पहुची वियो। नौजवान सिंध यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे जो गोल्ड मेडलिस्ट भी आहे। डहर की जो गवर्नमेंट प्राइमरी स्कूल सिबगतुल इरफान सहूलतुनि खां महरूम। समय शागिर्दनि जी इनरोलमेंट हुजण बावजूद स्कूल में फर्नीचर जी सख्त खोट। हेडमास्टर सचल डहर मूजिब स्कूल की बेहतरी लाइ तालीम खाते समेत एंग्रो यूरिया ऐं माड़ी पेट्रोलियम कंपनी के भी लिखियो आहे, पर को ॿुधण वारो कोन्हे। तंगवाणी में ॻोठाणे जो पब्लिक हेल्थ जे SDO ऐं क्लार्क ख़िलाफ़ एहतजाज। ॻोठाणे नबी बख्श बाशकाणी जो चवण हो त SDO पब्लिक हेल्थ ऐं क्लर्क नौकरी ॾियण लाइ 2 लाख रुपया रिश्वत वरिती ऐं 2 सालनि ताईं ड्यूटी भी कराई वई ऐं हाणे नौकरी ॾियण खां इनकार कंदे रक़म ॾियण खां जवाब ॾियनि था। हुन चयो त मूं मिस्किन सां फ्रॉड कंदड़ SDO ऐं क्लर्क ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे ऐं रक़म वापसि कराई वञे। कानपुर महर में 10 ॾींहं अॻु पुलिस मुक़ाबले में मारिजी वियल ग़ुलाम मुस्तफ़ा समेजो जे वारिसनि जी पुलिस ख़िलाफ़ ॿिए ॾींहुं बि अलामती बुख हड़ताल। नौजवान जे वारिसनि अब्दुल सलाम समेजो, मोहम्मद सिद्दीक, सिकंदर समेजो ऐं मोहम्मद रमज़ान समेजो जो चवण हो त ग़ुलाम मुस्तफ़ा समेजो खे 10 ॾींहं अॻु जहानपुर शरीफ़ मां सरहद पुलिस गिरफ़्तार करे खानपुर महर पुलिस हवाले कयो, जंहिंखे पुलिस राति जो देर सां गोलियूं हणी क़तल करे छॾियो हो। हुननि घुर कई त नौजवान खे कूड़े मुक़ाबले में मारींदड़ पुलिस अमलदारनि ख़िलाफ़ क़तल केस दाख़िल करे इंसाफ़ कयो वञे। बख्शापुर में वापडा मुलाज़िमनि जो बिजली चोरनि ख़िलाफ़ थाणे आॾो एहतजाज। वापडा मुलाज़िमनि जो चवण हो त बिजली चोरनि ख़िलाफ़ कार्रवाई दौरान जवाबदार छल्लू शाहरो, गुलहसन डोमकी ऐं सनी कुमार वापडा मुलाज़िमनि मथां सख़्त तशद्दुद कयो आहे, जंहिंजो केस दाख़िल करे खेनि गिरफ़्तार कयो वञे। हाला में ॻोठ ग़ुलाम हुसैन लगारी वासियुनि जो इलाइक़े जे 62 वरेरे जी ज़ियादतियुनि ख़िलाफ़ वाहिद बख्श लगारी, शेर मोहम्मद लगारी, दिलदार लगारी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो। मुज़ाहिरीन जो चवण हो त इलाइक़े जे 62 वडेरे मिठू सहतो ॻोठाणनि जो जीअण जंजाल करे छॾियो आहे। वॾेरो हथियारबंद माण्हुनि सां गॾु ॻोठ में दाख़िल थी घरनि ते हमला करे ॻोठाणनि ते सख़्त ज़ुल्म ऐं तशद्दुद करे थो। पुलिस खां घुर था करियूं त नोटिस वठी ज़ालिम वॾेरे ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ही हुयूं हिन ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।